अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। जी सिंध जी लतीफ़ जीअं त आऊं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल जावेद जो सफ़र। दोस्तों असां मिर्च लॻाई हुआसीं, अॼु अव्हांखे मिर्च ॾेखारींदासीं कहिड़ो मिर्च लॻल आहे। हीअ लॻल आहे मोरो मिर्च आहे, 1850 आहे। हीअ मिर्च लॻल 1850 आहे। आऊं चवां थो जेकी हिन मिर्च जेकी एवरजी आहे न, यकीन करियो छा हिन मिर्च जी एवरजी आहे। माना एतिरी एवरजी माना टेंट लाहे थो। मुंहिंजो आहे मिर्च टोटल ज़मीन में लॻल 2.5 एकड़नि, 2.5 एकड़ मिर्च लॻल। हीअ मुंहिंजो मिर्च हिन प्लाट जी ॻाल्हि पियो करियां ख़ाली आऊं। इहा 2.5 एकड़ हीअ मिर्च, हिन जी एवरेज जेकी मिर्च जी आहे न, उहा यकीन करे माना बहितरीनु लाहे थो। 2.5 एकड़ आहे, हिन मुंहिंजी एवरेज लहंदी आहे त मुंहिंजे ख़्याल में 200 मण लाहे थो। एवरेज हिन मिर्च 200 मण लाहे थो ख़ाली। त हिन जी एवरेज माना टेंट आहे मिर्च जी। हींअर ॾिसो माल केतिरो माशाल्लाह आहे, जले आयो आहे। हीअं आऊं सुभाणे चुंडाई कराईंदुसि मिर्च जी माल। 1850 आहे, मोरो आहे मिर्च। अॻिते हलां थो, तव्हांखे ॾेखारियां थो। मूंखे ॿुधायो मिर्च कीअं आहे इहो। हू परियां मिर्च लॻल आहे ऐं उहा ज़मीन थोरो पिती वारी ज़मीन आहे, इन करे मिर्च मज़ो कोन कई आहे। इन करे हिन पासे जेकी ज़मीन आहे इहा पिती वारी ज़मीन आहे। मिर्च फ़िलहालु फुल मज़ो कोन कई आहे। तव्हांखे हुनजो बि ॾेखारियां थो। ऐं हीअ मिर्च लॻल आहे, हीअ ज़मीन मुंहिंजी आहे 2.5 एकड़। इहा ज़मीन मुंहिंजी 2.5 एकड़ ख़ाली। हीअ प्लाट टोटल मिर्च लॻल आहे मुंहिंजो 4 एकड़ में ख़ाली मिर्च लॻल आहे। 4 एकड़ में मोरो मिर्च लॻल आहे, 1850 लॻल आहे। ऐं जेको हीअ प्लाट आहे, हीअ छाजे वजह सां आहियूं ॿुधायो त छा मसइलो आहे, छाजे करे मिर्च कोन थियो थिए। हिते मिर्च इन करे कोन थियो, हिन टुकुर में इन करे मिर्च कोन थियो त हीअ ज़मीन आहे पिती वारी ज़मीन आहे। पिती वारी ज़मीन आहे ऐं हू टुकुर थोरो परियां सही थियो ऐं इहो टुकुर सही कोन थियो आहे। हिन टुकुर में थोरो ॼम जी गाॾियूं लाराइणियूं पवंदियूं। हींअर मूं ॼम लाराए पोइ मिर्च लॻाई आहे। पोइ बि ज़मीन ॾिसो, ज़मीन पोइ बोर करे बीठी आहे। त हिन बोर जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, सिर्फ़ु ॼम लहंदो ज़मीन भंजी वेंदी पाणे। त हिन करे ज़मीन बोर इलाही आहे। हीअ ॾिस, हीअ ज़मीन बोर आहे, हीअ ज़मीन बोर आहे। त बोर इहो तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं हिन ॼम लहंदो तॾहिं। हीअ मूं हींअर बि गाॾियूं मुंहिंजे ख़्याल में 4 खनि गाॾियूं मूं लारायूं हिन प्लाट में, हिन सीज़न में 4 गाॾियूं लारायूं। पोइ बि माना मिर्च कोन थियो, ख़ासि मज़ो कोन कई। इहो एकड़ खां घटि आहे प्लाट। हीअ फीस एकड़ खां घटि आहे। परियां वरी थोरो मूं कणिक पोखे छॾियो, परियां टुकुर में कणिक पोखे छॾी मां। ऐं ॿियो मिर्च हीअ लॻल आहे मुंहिंजो। हीअ बि 2 एकड़ हीअ मिर्च आहे। हीअ मुंहिंजे ख़्याल में एकड़ खनि थी ईंदो आहे, एकड़ खनि हीअ आहे। ऐं ॿुधायो तव्हांखे हिन मिर्च कहिड़ो पसंदि आहे। माल इहो फुल भर्ती करे आयो आहे। हीअ प्लाट आहे हिकिड़ो, हीअ प्लाट थोरो घटि आहे ऐं हीअ प्लाट मिर्च जो माना सही आहे माल में। हिन जी सुबुह कराईंदो चूंडाई हिन प्लाट जी। हिन जी त फ़िलहालु कोन कराई, हिन जी मूं चाड़ो बि कोन करायो आहे। हिन चाड़ो कराईंदुसि जॾहिं आॾ ईंदी। हींअर मूं पाणी यूरिया गुआरा ॿई हणी छॾियो मां। चाड़ो कराए पोइ हुनखे हणंदो दवा ऐं कीन बि हणंदो कींदुसि। ऐं हिन में बि चूंडाई सुबुह कराईंदुसि। हिन में ओरियूं पिते जो टुकुर आहे ऐं फ़िलहालु परियां ओॾा मिर्च टेंट आहे। हीअ बसि हीअ मिर्च टेंट मसाला ने माल ॾिसो, हीअ माल आहे मिर्च में। सुबुह जो हुन चूंडाई करायां थो, सुभाणे हिन मिर्च जा चूंडाई कराईंदो। सुभाणे अॼु लेबर वारनि सां ॻाल्हाए छॾियो मां, सुभाणे ईंदा। लेबर वारनि चयो मूंखे खपनि था 40 माण्हू खनि खपनि था, 40-35 माण्हू खपनि था। त हुन चयो, जमादार चयो सही आहे, सुभाणे आउं ईंदुसि, मिर्च कढी ॾींदो, को मसइलो कोन्हे। त हिन ख़्याल में मुंहिंजो वारो कढाए छॾियां त वरी आईंदा ॿियो मिर्च माल तकिड़ो भर्ती करे वठे। छा हींअर माल इहो कढाईंदो न माल न कढाईंदुसि,
तो ये माल इतनी ये मुझे मिर्च ख़राब थी इतनी ये मिर्च इतनी ख़राब थी त ॻाढ़ो करे इन करे मुझे मिर्च थोड़ो हथ हणाए छॾियां। चलो अल्लाह ख़ैर कींदो। वीडियो असांजी पसंद अचे न तो चैनल के वो करे छॾियो छा ॻाढ़ो कोन हूंदो आहे फॉलो कंदा आहिनि छा कंदा आहिनि उहो करे छॾियो सब्सक्राइब करे छॾियो चैनल के। सही आहे। महिरबानी। जे लतीफ़।